पीर जो ॻोठ भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल वधीक हिक ॼणे दम ॾेई छॾियो। वारिसनि लाश रखी धरणो हणी छॾियो आहे। ॻोठ उलरा भुटो में हथियारबंदनि जी फायरिंग में सिराज भुटो थॾे ते मारिजी वियो हो ऐं ज़ख़्मी अबू बकर अॼु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो आहे। मक़तूलनि जे वारिसनि ठेड़ी बाईपास ते ख़ैरपुर पुलिस ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ लाश रखी धरणो हयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीर जो ॻोठ भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल वधीक हिक ॼणे दम ॾेई छॾियो आहे। जंहिंखां पोइ मारिजी वियल जेके आहिनि उन्हनि जो अंग वधी ॿ थी वियो आहे। वारिसनि लाश रखी धरणो हणी छॾियो आहे। ॻोठ उलरा भुटो में हथियारबंदनि जी फायरिंग में सिराज भुटो थॾे ते मारिजी वियो हो ऐं ज़ख़्मी अबू बकर अॼु दम ॾिनो आहे। मक़तूलनि जे वारिसनि ठेड़ी बाईपास ते ख़ैरपुर पुलिस ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ लाश रखी धरणो हणी छॾियो आहे। मंज़र बि अव्हांखे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾेखारियूं पिया। हिन वक़्तु जेके वारिस आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। मक़तूल जो लाश रखी धरणो हयो वियो आहे। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर बिलावल जुणेजो खां। बिलावल, कॾहिं ही वाक़ियो पेश आयो हुयो, हथियारबंदनि फायरिंग कई हुई, हिकु वधीक नौजवान फौत थियो आहे? मेहताब गुज़िरियल राति देर सां ॻोठ उलरा भोटा में मस्जिद में नमाज़ पढ़ंदे जीअं ॿार बि ऐं जेके मस्जिद में जेके नमाज़ पढ़ण आया हुया उन्हनि ते जेको आहे नाराज़ा फराग ते हथियारबंदनि हमले में छिटी फायरिंग जी करे ॾिनी त हुन में 4 ॼणा जेके आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया। हिकु जेको सिराज भुटो आहे उहो मौक़े ते फौत थी वियो ऐं 3 ॼणा जेके हुआ उहे सख़्तु ज़ख़्मी हुआ। उन्हनि खे पहिरियां ख़ैरपुर अस्पताल मुंतक़िल कयो ऐं बाद में उन्हनि खे कराची अस्पताल मुंतक़िल कयो वञे पियो त रस्ते में जेको अबू बकर भुटो आहे उन लड़ीअ वाले जेका उहे ते वाट जेके आहिनि छापा बिलावल, अव्हांजो आवाज़ जेको आहे उहो वाज़े नमूने असां ताईं नथो पहुचे। वधीक अपडेट सभ खां वठंदासीं। वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नज़रीन, बिलावल जुणे जो तफ़सील ॾेई रहियो त पीर जो ॻोठ भरिसां गुज़िरियल राति जो ही वाक़ियो आहे। गुज़िरियल राति हथियारबंदनि फायरिंग कई हुई, जंहिंजे नतीजे में हिकु नौजवान थॾे ते मारिजी वियो, ॿियो नौजवान ज़ख़्मी थियो, जेके अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको अॼु सुबुह जो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। ॻोठ उलरा भुटो में गुज़िरियल राति ही वाक़ियो पेश आयो हुयो। हथियारबंदनि जी फायरिंग में सिराज भुटो गुज़िरियल राति ही थॾे ते मारिजी वियो ऐं ज़ख़्मी जेको आहे अबू बकर उनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते अॼु हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मक़तूलनि जे वारिसनि ख़ैरपुर में हिन वक़्तु ठेड़ी बाईपास ते ख़ैरपुर पुलिस ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ लाश रखी धरणो हणी छॾियो आहे।